अवी रोड एंड सेफ्टी जी ट्रेनिंग्स ॾींदा आहियो, ख़ासि तौर ते कहिड़ा इश्यूज़ अचनि था जंहिंजी अवेयरनेस माण्हुनि ताईं पहुचाइणु ज़रूरी आहे, जिन जो वक़्तन फ़वक़्तन ट्रेनिंग ॾियणु ज़रूरी आहे? रोड सेफ्टी जी जे जी हवाले जी जी सां जी जी ॾिसो, रोड सेफ्टी में जेको आहे न, तव्हांखे हर शइ ॾाढी ज़रूरी आहे। जे तव्हां ड्राइविंग कयो था त तव्हांजी जेका गाॾी आहे हुनजी मेंटेनेंस, वरी तव्हांजो कंट्रोल, अलाइनमेंट, रोड ते अचो था त तव्हांखे सिग्नल्स जी पहचान हुजणु घुरिजे। रोड ते तव्हां जेको आहे उहो छा चइबो आहे, स्पीड लिमिट्स तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे। तव्हांखे बेल्ट पाइणो आहे, सेफ्टी जा जेके प्रिवेंशन्स आहिनि, बेल्ट पाइणी आहे। ऐं तव्हांजा जेके बराबरि में वेठा हू बि लाज़मी बेल्ट पाइनि, त तव्हांखे चालान अची वेंदो। सभिनि खे अॼुकल्ह अची वियो आहे, गिफ्ट हर कंहिंखे मिले थो। बिल्कुलु। अच्छा मैडम, हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जेका मुंहिंजे ज़हन में हमेशह तरंदी रहंदी आहे त फॉरेन में, ॿियनि कंट्रीज़ में इन्हनि सभिनी रूल्स एंड रेगुलेशंस जी अमल बरदारी थिए थी, अमल कनि था माण्हू ऐं अमल पैरा थियनि था, पर पाकिस्तान में अवी सम्झोतियूं बीइंग अ ट्रेनर त इन फुटाना आहे। ॾिसो न, रूट कॉज़िस इहे ई आहे न कि असां लॉ एंड ऑर्डर खे उन लेवल ते इम्प्लीमेंट नथा कयूं। असां उहो हेठां खां पैसा ॾेई निकिरी वेंदा आहियूं। ॾिसो, हाणे चालान अचणु शुरू थिया आहिनि त तव्हां ॾिसो बेल्ट हर को पाए थो, हेलमेट पाइनि था, स्पीड लिमिट खे फॉलो कनि था। अच्छा ॾिसो न, फॉरेन कंट्रीज़ में गाॾियुनि में डिस्टेंस हुजे, असां सभु गाॾियूं चिपकाए हलाईंदा आहियूं। ही सभु शयूं जेके आहिनि न, हाणे गाॾी खे टक्कर लॻी वञे थी, तव्हांजी गाॾी जो जेको एस्थेटिक लुक आहे उहो ख़राबु थो थिए, एक्सीडेंट थियनि था, बाइकर्स खे लॻनि था, हुननि खे हेलमेट पातल आहे ख़ुदा न ख़ास्ता। हाणे ॾिसो न, असां विक्टिम फैमिलीज़ ते कमु कयूं था, RTA विक्टिम फैमिलीज़ ते कमु कयूं था। एक्सीडेंट में लाइफ लॉस, अगरि तव्हां रेशो ॾिसो न त ॾींहं में कोई 15-20 माण्हू गुज़ारे था वञनि। ही इलाही वॾो लॉस आहे। ऐं तव्हां ॾिसो न, अहिड़ा असां माण्हू ॾिठा आहिनि जेके 15-15, 16-16 माण्हू हिकु माण्हू ते डिपेंड कनि था ब्रेड अर्निंग जे लाइ। उहो ब्रेड अर्नर हली थो वञे, पोइ माण्हू सभु तितर बितर था थी वञनि, फैमिली या ॿार, नंढा ॿार आहिनि। सही आहे न? बिल्कुलु सही ॻाल्हि